नाज़रीन, 2 महीना अॻु न्यू कराची जे इलाइक़े में एक नौजवान फैसल अबड़ो के मुबैना तौर ते पुलिस पारां जेको आहे उहो मुक़ाबिलो ॼाणाए उनखे क़त्ल कयो आहे। अॼु उन जा वारिस जेके आहिनि मलीर प्रेस क्लब ॾाढो एहतिजाज करे रहिया आहिनि। असीं उन हवाले सां उन वारसनि खां मालूम कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। क़त्ल इहो 11 तारीख़ 9 महीनो 2020 में इन्हनि निमाज़ जुमे जे खुतबे दौरान ॿाहिरि कढी उनखे गोलियूं हणी जेको आहे शहीद कयो अथऊं। शहीद करे पोइ तक़रीबन असांजे महीनो ॾेढ त इंक्वायरी हलंदी रही। 2 हफ़्ता थी विया आहिनि, 3 त फैसल खे पुलिस जेको आहे उहो मस्जिद मां ॿाहिरि कढी ऐं गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। जी 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 जी। ऐं हाणे FIR थी आहे त अञा ताईं गिरफ़्तारी हुननि जी अमल में न आई आहे। ऐं हाणे बि ऑन ड्यूटी आहिनि, रहंदो असांखे धमकियूं था ॾियनि त तव्हां केस तां हथु खणो न त तव्हांखे बि मारींदासीं। उन में क़त्ल में केरु केरु मुलविस हुया? उन में SHO यूनिस खटाका ऐं SI लईका ऐं वलीदा ऐं न्याज़ बलोच आहे। हिन ते केस वग़ैरह के दाख़िल हुया? केस कुझु बि न आहे। फैसल अबड़े ते कंहिंसां का दुश्मनी, का पुलिस सां दुश्मनी? पुलिस सां केरु दुश्मनी कंदा? पुलिस सां असांजी का बि दुश्मनी न आहे। हे बिला जवाज़ हुनखे मंशात फरोश करे जेको आहे क़त्ल कयो अथऊं। असां जॾहिं हुननि खां पुछियो ही क़त्ल जेको आहे अची मस्जिद जे अॻियां जेको आहे हेरोन खईं बीठो हथियार हथ में, असांखे ॾिसी फायरिंग शुरू कई अथई। हालांकि इमाम साहिब जो असां वटि बि जेको आहे पूरी क्लिप मौजूदु आहे। उन बि जेको आहे 4थी सिफ़ मां कढी हिनखे जेको आहे शहीद कयो अथऊं। असांजो मुतालबो आहे त हिननि खे गिरफ़्तार कयो वञे। उन FIR ते अमल को बि नथो कयो वञे। अमल करे जेको आहे हिनखे गिरफ़्तार कयो वञे। असां IG सिंध खे बि इहो ई मुतालबो कंदासीं त भाई हिनखे गिरफ़्तार कयो वञे। फैसल अबड़ो लड़काणे में शादी करे चाचे जे घर दावत खाइण आयो। जुमे जे ॾींहुं निमाज़ पढ़े पियो मस्जिद में, उनखे अंदरि पुलिस मस्जिद में कढी ॿाहिरि गोलियूं हणी खणी वई आहे। हिन महिल असांजो को बि इंसाफ़ न थियो आहे। पुलिस ते FIR कोर्ट कई आहे, उहा पुलिस ऑन ड्यूटी लॻी पई आहे। घटक SHO ऑन लॻो वेठो आहे। असां ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं, कमाईंदा आहियूं, खाईंदा आहियूं, न मनशा फिरंदा आहियूं, न असां ॾिवारी आहियूं। भले तव्हां एंट्री करायो, कुझु बि कयो, असांजो इंसाफ़ कयो। असां मिसकिन आहियूं, ग़रीब आहियूं, यतीम आहियूं। असांजी IG सिंध खे इहा गुज़ारिश आहे, ख़ुदा खे मन असां ग़रीबनि जो इंसाफ़ कर। असां मज़लूम यतीम मिसकिन काॾे वञूं? 17 साल उमिरि हुनजी, दाड़ेलो ग़रीब वीचारा मिसकिन, असां कमायूं खाऊं। ॿियो त असां वटि का शइ न आहे। असां न मंशात में ॼाणियूं, न असां ॾोहनि में ॼाणियूं, न असांखे कंहिं शइ जी ख़बर आहे। मंशात फिरोज़ कराए हुन मिसकिन यतीम खे मारियो अथई। फैसल अबड़े जा वारिस जेके आहिनि उहे जेके इंसाफ़ जे लाइ दर दर ॿाॾाए रहिया आहिनि ऐं कोर्ट जे हुकुम ते जेको आहे FIR पिणु कटी वई आहे। ऐं हुननि जो इहो पिणु चवणु आहे त उहो जेको SHO आहे उहो हींअर ताईं ऑन ड्यूटी आहे ऐं उन हवाले सां पुलिस कंहिं क़िस्म जी का एक्टिविटी कोन कई आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फैसल अबड़े जे क़त्ल में जेके मुलविस पुलिस अमलदार आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन नबील बिरद सां नाज़ शहर, टाइम न्यूज़, मलीर, कराची।